इमरान साहब जी प्यारी नज़म साईं साजिद सुमरे साहब जी हैं। जो माण्हू पंहिंजे लाइ जिए, जो माण्हू पंहिंजे लाइ जिए, जो माण्हू पंहिंजे लाइ मरे, सो धरती ते इंसान आ ऐं धरती जो सो मान आ। जे वागू वारा घोड़ा अथसि ऐं चोरनि वारा लोड़ा अथसि, कोई पिराठू जो पेर न आ, को साओ ॻाढ़ो ॿेर न आ। जे सांडरे वारा रंग अथसि ऐं कंहिंजो बि हू सेण न आ, वो सेड़ कंडे जीअं आहे हू, कोई केरु उनखे चाहींदो, कोई केरु उनखे चाहींदो, पोइ को बि सीने न लाहींदो, को बि न उनखे ॻाईंदो ऐं को बि न हुनजो आईंदो। जे बाली जे आव भाव जियां, जे बाली जे आ भाव जियां ऐं भाड़ हयाती हिनजी आ, जे जीवन हुनजो आहे गुलाम ऐं आज़ादी इम्कान न आ, सो धरती ते इंसान न आ। मां चाहियां थो हू कंहिंजो थिए, मां चाहियां थो हू कंहिंजो थिए, जंहिंजो बि हुजे, जंहिं लाइ बि हुजे, कंहिंजो त हुजे, कंहिं लाइ हुजे। जो माण्हू पंहिंजे लाइ जिए, जो माण्हू पंहिंजे लाइ मरे, सो धरती ते इंसान न आ ऐं धरती जो सो मान न आ।